अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त नून लीग जा जेके सरबराह आहिनि मियां नवाज़ शरीफ़ उहे कहिड़ी डील तहत वापसि वतन आया आहिनि ऐं ताक़तवर हल्कनि सां उन्हनि जी कहिड़ी डील थी आहे त उन्हनि खे जेकॾहिं इक़्तिदार ॾिनो वेंदो त हू मोट में उन्हनि खे छा ॾींदो, छा करणु वञे पई नून लीग ऐं उन्हनि जो सरबराह मियां नवाज़ शरीफ़ ऐं छा उहो कारनामो जेको इस्टेब्लिशमेंट जो अॻूणो जेको लाडलो हो इमरान न्याज़ी उहो बि न करे सघियो, छा उहो सभु कमु नून लीग खां कराइण जी जेका आहे सा रिथाबंदी थी आहे, अहिड़ी का डील थी आहे। अॼु प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदा हलो शुरूआति में त नून लीग ऐं उनजी जेका बि क़यादत आहे, उन जा जेके कारकुन आहिनि, उन सभिनी खे इहो यादि रखणु खपे त जेकॾहिं नवाज़ लीग अहिड़े क़िस्म जी का हरकत कई त टिनी सूबनि बल्कि चइनी सूबनि में मज़ाहिमत थींदी, पंजाब मां बि थींदी, पर ॿियनि जी एतिरी पक न आहे। पर असीं सिंध जे हवाले सां इहो ज़रूरु चई सघूं था त उतां हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी मज़ाहिमत ईंदी ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि मियां नवाज़ शरीफ़ साहिब जे उन ऐलान खे, उन बयान खे बि अॼु ॾींहं ताईं न विसारे सघिया आहिनि जॾहिं उन्हनि ऐलान कयो हो त एटम बम खां पोइ हू ॿियो वॾो धमाको करणु वञी रहिया आहिनि, यानी उन्हनि कालाबाग डैम जी अॾावत जो ऐलान कयो हो। सिंध जा माण्हू संदसि उहे लफ़्ज़ अॼु ॾींहं ताईं विसारे न सघिया आहिनि। उनखां पोइ सिंध में नून लीग जी जेका पोज़ीशन आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे ऐं हिकु भेरो ॿीहर नवाज़ लीग अहिड़े क़िस्म जेका हरकत आहे उहा करण जो सोचे रही आहे। उन जे हवाले सां मुल्क जे इंतिहाई साख रखंदड़ इदारे डान न्यूज़ जेको आहे हिकिड़ी ख़बर शाया कई आहे जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त नवाज़ लीग जी जेका मंशूर कमेटी आहे जंहिंजी क़यादत इरफान सिद्दीकी साहब जेके आहिनि उहे कनि पिया, उन कमेटी वटि इहा तजवीज़ गौर हेठि आहे त अरिड़हीं जेका तरमीम आहे उनखे सिरे खां ख़तमु कयो वञे, उनखे ख़तमु कयो वञे। गॾोगॾु सूबनि खे अरिड़हीं तरमीम तहत जेको नेशनल फाइनेंस कमीशन NFC एवार्ड में जेको उन्हनि जो हिसो वधायो वियो हो, जेको हाणे 57.5% ताईं आहे, उनखे ख़तमु कयो वञे ऐं उन ते गौर फ़िक्र करे रही आहे नून लीग जी जेका क़यादत आहे। सो अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा नून लीग इहो करे वेंदी ऐं जेकॾहिं कंदी त उनखां पोइ छा नून लीग जी सियासत बचंदी या न। गॾोगॾु अव्हांखे इन अरिड़हीं तरमीम जेको पस मंज़र आहे अॼु प्रोग्राम में असीं उन बाबति में अव्हांखे ॿुधाईंदासीं। अव्हांखे यादि हूंदो जीअं 73 जो जेको आइन आहे उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जो हिकिड़ो वॾो कारनामो अॼु ॾींहं ताईं आहे ऐं हमेशह उहो कारनामो लिखियो वेंदो। अहिड़ी रीति जेको अरिड़हीं तरमीम वारो जेको कारनामो आहे उहो बि को घटि कारनामो न आहे ऐं उहो कारनामो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे दौर में मुमकिन थी सघियो हो। 73 जे आइन में जेके बि ख़राबियूं पैदा थियूं ख़ासि तौर ते उहे डिक्टेटरनि जे दौर में थियूं। जनरल ज़ियाउल हक़ जॾहिं आयो त उन पंहिंजी बदनाम ज़माना जेका 8हीं तरमीम हुई उहा इंट्रोड्यूस कराई। उन तहत उन्हनि आइन जो जेके तक़रीबन 90 जे लॻभॻि जेके आर्टिकल्स हुआ आइन जा, 73 जे आइन जा, उन में उन्हनि छेड़छाड़ कई, रदोबदल कई। उन इहा 58(2) आंदो जंहिं तहत चूंडियल जेके असेंबलियूं आहिनि उनखे टोड़ण जा इख़्तियार सदर खे ॾिना विया हुआ ऐं पोइ असांखे नज़र आयो त मुल्क जूं जेके 4 असेंबलियूं आहिनि, 4 हुकूमतूं आहिनि, उहे 58(2) जी नज़र थी वियूं। सभ खां पहिरियां जनरल ज़ियाउल हक़ पंहिंजे ई जेके वज़ीर आज़म हुआ उन्हनि जा पंहिंजा मोहम्मद ख़ान जुड़ेजो, उन्हनि जी हुकूमत जो ख़ात्मो आंदो 58(2) जो इस्तेमालु कंदे। उनखां पोइ सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान पहिरियां बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत जो ख़ात्मो आंदो। उनखां पोइ उन सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान जेको आहे नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जो ख़ात्मो आंदो 58(2) खे इस्तेमालु कंदे। ऐं चोथों भेरो वरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में सदर जेको हुआ फारूक लगारी उन्हनि 58(2) जो इस्तेमालु कंदे हिकु चूंडियल हुकूमत जेका आहे उनखे घर भेड़ो करे छॾियो। ॿियों भेरो इहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत जेका हुई उहा ख़तमु कई वई हुई 58(2) खे इस्तेमालु कंदे। ऐं अहिड़ी रीति जी मां तव्हांखे ॿुधायो त ज़ियाउल हक़ 8हीं तरमीम तहत इहो सभु कुझु कयो ऐं अॻिते हली वरी डिक्टेटर हिकु ॿिए डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जेको आहे आइन में 7हीं जेका आहे उहा तरमीम कई ऐं उन बि खोड़ जेके आहिनि शयूं हेठि मथे कयूं आइन में। उनखां पोइ 2008 में जॾहिं असीं ॾिसूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में अचे थी त उन्हनि इहो तइ कयो, इहा उन्हनि जी पहिरियों जी प्लानिंग हुई त डिक्टेटरनि जे दौर में आइन सां जेका हथ चुरान थी आहे उनखे हू ख़तमु कंदा ऐं आइन 73 जे आइन खे साफ़ सुथरो कंदा, डिक्टेटरनि जे तरमीमुनि खां उनखे पाक कंदा। अहिड़ी रीति असांखे नज़र आयो त 28 मार्च 2009 ते सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताबु कयो ऐं उन वक़्त जा जेके स्पीकर हुयूं, स्पीकर क़ौमी असैम्बली जूं, उन्हनि खे मुल्क जे सदर इहो टास्क ॾिनो त हू हिकिड़ी अहिड़ी आइन जे हवाले सां इस्लाही कमेटी जोड़नि जेका आइन में जेके बि इहे तरमीमूं थियल आहिनि उनखे दुरुस्त करण जे हवाले सां क़दम खणे। जंहिंखां पोइ असांखे नज़र आयो त आइन में तरमीमुनि लाइ
10 अप्रैल 2009 ते क़ौमी असेंबली में मौजूद जेके भी पार्टियूं हुयूं तक़रीबन समूरियूं 14 जे लॻभॻि पार्टियूं उन सां गॾोगॾु जेके आज़ाद मेंबर हुआ उन्हनि खे जेको आहे दावत ॾिनी वई उन कमेटी में शामिल थियण जी ऐं अहिड़ी रीति 25 जून 2025 रुकनी कमेटी जुड़ी समूरियुनि पार्टियुनि ते मुश्तमिल आज़ाद मेंबरनि ते मुश्तमिल ऐं पोइ 25 जून 2009 ते आइन जी जेका इस्लाही कमेटी हो उन जो पहिरियों इजलास थियो जंहिंमें मुतफ़िक़ा तौर ते पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं सेनेटर ऐं कानूनदान सेनेटर रज़ा रब्बानी खे उन कमेटी जो मुतफ़िक़ा तौर ते चेयरमैन मुक़ररु कयो वियो ऐं उन कमेटी जेको आहे आइन में तरमीमुनि जे हवाले सां अवाम खां बि तजवीज़ूं तलब कयूं ऐं तक़रीबन ॿुधाए थो वञे त 98 जे लॻभॻि जेके मुख़्तलिफ़ तरमीमूं आहिनि अवाम जे तरफ़ां पेश कयूं वियूं ऐं ॿिया जेके ही 25 मेंबर हुआ उन्हनि सां सलाह मशवरा कया विया ऐं उन कमेटी जा टोटल 1 साल ताईं उन जा इजलास थिया आहिनि टोटल 77 इजलास थिया इस्लाह कमेटी जा ऐं हर इजलास ॿुधाए पियो वञे त घटि में घटि 5 कलाकनि ते मुश्तमिल हो ऐं इन जिघे बहस खां पोइ जेको आहे 77 जीअं मूंखे ॿुधायोसीं इजलास थिया ऐं उनखां पोइ आइन में 70 जेके आहिनि उहे अहम तरमीमूं कयूं वियूं ऐं डिक्टेटर ज़ियाउल हक़ जो नालो जेको हुन पाण आइन में शामिल करायो हो आइन खे जनरल ज़ियाउल हक़ जे नाले खां पाक करायो वियो उन सां गॾोगॾु मूंखे ॿुधाई पिया त 18 तरमीम में नेठि आहे छा उन जा मुख़्तलिफ़ जेके नुक़्ता आहिनि असां शेयर कयूं पिया त 73 आइन में जीअं त वाइदो कयो वियो हो त जेके अहम वज़ारतूं आहिनि उहे वफ़ाक़ पाण वटि रखंदो बाक़ी जेका कंकरेंट लिस्ट आहे उनजो ख़ात्मो आंदो वेंदो मुख़्तलिफ़ जेके वज़ारतूं आहिनि उहे सूबनि ॾांहुं मुंतक़िल थींदियूं सो 40 सालनि खां पोइ इन 18 तरमीम जी बदौलत उन कंकरेंट लिस्ट जो ख़ात्मो आयो ऐं खोड़ जेके वज़ारतूं आहिनि उहे वफ़ाक़ खां सूबनि ॾांहुं मुंतक़िल थियूं जीअं सिहत वारी वज़ारत आहे तालीम जी वज़ारत आहे माहौलियात आहे मादनी वसीला आहिनि ऐं ॻोठाणी तरक़ी आहे अक़लियतुनि जा मामला आहिनि औरतुनि जा मामला आहिनि लाइव स्टॉक आहे रांदियूं आहिनि सियाहत आहे सक़ाफ़त आहे उन सां गॾोगॾु ॿियूं खोड़ जेके वज़ारतूं आहिनि उन्हनि खे बाख़्तियार कयो वियो ऐं उहे सूबनि जे हवाले थियूं कुदरती वसीला जेके आहिनि उन्हनि ते सूबनि जो जेको हक़ आहे उहो तस्लीम कयो वियो ऐं जीअं इंट्रो में मूंखे ॿुधायो त NFC अवार्ड नेशनल फाइनेंस कमीशन में सूबनि जो जेको हिसो आहे पहिरीं उहो 50-53% ताईं हो जंहिंखे वधाए करे जेको आहे 57.5% कयो वियो ऐं गॾोगॾु 18 तरमीम इहो वाज़े तौर ते लिखियो बि वियो आहे त जेको हिकिड़ो NFC अवार्ड ॾिनो वेंदो उनखां पोइ जेको ॿियो NFC अवार्ड ईंदो उन में सूबनि जो हिसो वधणु खपे कंहिं बि रीति उहो पहिरीं खां घटि न हूंदो यानी 57.5% खां अवी घटि नथा करे सघो उन सां गॾोगॾु ऐवान सदर जा जेके बि अख़्तियार हुआ ख़ासि तौर ते असेंबली टोड़ण जे हवाले सां 58(2)B वारो अख़्तियार उहो ख़तमु कयो वियो आर्मी चीफ जी मुक़ररी हुजे मुख़्तलिफ़ जजनि जी मुक़ररी हुजे गवर्नर्स जी मुक़ररी हुजे उहे अख़्तियार ख़तमु कया विया उन सां गॾोगॾु सूबनि में गवर्नर राज लागू करण वारो जेको अख़्तियार हो उनखे पार्लियामेंट जी मंज़ूरी सां मशरूत कयो वियो सो हिकिड़े माना डिक्टेटर जा हिकिड़े जेके सदर जा जेके अख़्तियार जेके माज़ी में डिक्टेटर यूज़ कंदा रहिया उहे सभु जा सभु ख़तमु कया विया गॾोगॾु 18 तरमीम में इहो बि थियो जो जेको टियों भेरो वज़ीर आज़म थियण ते पाबंदी परवेज़ मुशर्रफ लागू कई हुई उहा इन 18 तरमीम जी बदौलत ख़तमु थी जंहिंजो सभ खां वॾो फ़ाइदो नून लीग खे ई पियो हो जेका अॼु उन 18 तरमीम खे ख़तमु करण जे लाइ गौर फ़िक्र करे रही आहे यानी टियों भेरो वज़ीर आज़म थियण तां जॾहिं पाबंदी ख़तमु थी त मियां नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे 2013 में टियों भेरो वज़ीर आज़म बि थी सघिया ऐं हाणे हू चोथों भेरो वज़ीर आज़म थियण जा ख़्वाब बि ॾिसी रहिया आहिनि उन सां गॾोगॾु आर्टिकल 6 जेको गद्दारी वारो आर्टिकल आहे त गद्दारी जी आइन टोड़ण जी जेका सज़ा हूंदी उहा सज़ाए मौत हूंदी उन में तरमीम कई वई ऐं वाज़े कयो वियो 18 तरमीम तहत हाणे इहा जेका सज़ा हूंदी उनखे सुप्रीम कोर्ट बि जेको आहे ख़तमु न करे सघंदी ऐं उनखे का ख़ासि माफ़ी न मिलंदी 18 तरमीम जो इहो बि जेको आहे नतीजो आहे जो 5 खां 16 सालनि ताईं जेका तालीम आहे उहा लाज़मी ऐं मुफ़्त ॾियण जे हवाले सां बि जेको आहे आइन में तरमीम कई वई त मुफ़्त तालीम फ़राहम कई वेंदी 16 सालनि ताईं ऐं हिकिड़ो ॿियो जेको वॾो कारनामो चऊं या ख़ैबर पख्तूनख्वा जा जेके माण्हू आहिनि जंहिंखे 18 तरमीम खां अॻु ताईं सरहद सूबो चयो वेंदो हो उन्हनि जी सालनि खां हिकिड़ी डिमांड हुई त उन्हनि जी शनाख़्त जेका आहे उहा बहाल कई वञे उहा बि हिन 18 तरमीम तहत बहाल थी ऐं सरहद सूबे जो नालो जेको आहे उहो ख़ैबर पख्तूनख्वा रखियो वियो अहिड़ी रीति जेकॾहिं ॾिसूं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि खे सूबाई इदारा उन्हनि खे बाख़्तियार कयो वियो सूबनि खे इहो अख़्तियार ॾिनो वियो त हू पाण बिजली पैदा करे सघंदा दुनिया जे मुख़्तलिफ़ कंपनियुनि सां मुल्कनि सां वापार जे हवाले सां जेके आहिनि उहे मुआहिदा करे सघंदा ऐं ॿिया खोड़ जा जेके नंढा नंढा जेके आहिनि उहे नुक़्ता आहिनि त 18 तरमीम केॾो वॾो हिकिड़ो कारनामो आहे पार्लियामानी निज़ाम जेको आहे उनखे वधीक स्ट्रेंथन कयो वियो उनखे बाख़्तियार कयो वियो ऐं 10 अप्रैल 2010 ते
क़ौमी असैम्बली इतफ़ाक़ राय सां 18वीं तरमीम जेका आहे उनखे मंज़ूर कयो ऐं उनखां पोइ 15 अप्रैल ते सेनेट ऑफ पाकिस्तान 18वीं तरमीम जी मंज़ूरी ॾिनी ऐं उनखां पोइ 19 अप्रैल 2010 ते ऐवान सदर में हिकिड़ी पुरवकार तक़रीब थी जंहिंमें सदर आसिफ अली ज़रदारी आइन जे उन अहम दस्तावेज़ ते जेको आहे उहे सयूं कयूं ऐं उनखां पोइ बिलाल भुट्टो ज़रदारी जो उहो बयान बि रिकॉर्ड जो हिसो आहे जंहिंमें उन चयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चयो हो त जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे ऐं 18वीं तरमीम ॾेई उन्हनि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जो जहिड़ी घणे भाङे जेको आहे उहो इंतकाम वठी छॾियो आहे। ऐं जॾहिं इहे सभु कुझु नाज़रीन मामला थी रहिया हुआ ऐं 18वीं तरमीम मंज़ूर थी वई उहा उनजी मंज़ूरी मिली वई सदर उन ते सही करे छॾी उनखां पोइ जेके उन वक़्त जा ताक़तवर हल्का हुआ पहिरें ॾींहं खां वठी हिन 18वीं तरमीम खे ख़तमु करण जे हवाले सां कोशिशूं आहिनि छाकाणि त ऐवान सदर जेको हमेशह चूंडियल हुकूमतुनि जे लाइ इस्तेमालु थींदो रहियो आहे उन जा जॾहिं इख़्तियार ख़तमु कया विया ऐं मज़बूत मर्कज़ जे नारे तहत सूबनि खे जेको आहे हमेशह घटि जेके आहिनि वसीला ख़ासि तौर ते नंढनि सूबनि जो ज़िक्र कयूं त उन्हनि जी जेका हक़ तलफ़ी थींदी रही ऐं नालो थींदो हो मज़बूत मर्कज़ जो पर उहो मज़बूत केरु पियो थियो सभिनी खे ख़बर आहे जॾहिं उन्हनि जा फंड ख़तमु थिया या सूबनि जा फंड वधाया विया तॾहिं खां वठी उन्हनि खे काफ़ी तकलीफ़ आहे ऐं हू कोशिशुनि में हुआ त उनखे रोल बैक कयो वञे ख़तमु कयो वञे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे उनजी जेका क़ीमत अदा करणी पई उहा अॼु बि करे पई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके केस थिया पोइ आसिफ अली ज़रदारी साहब पाण हुजनि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मियां रज़ा रब्बानी या ॿिया वाज़े तौर ते इहे चवंदा रहिया आहिनि त उन्हनि खे जेकॾहिं का सज़ा अचे पई त उहा 18वीं तरमीम जे करे ई अचे पई। उनखां पोइ 2013 में जॾहिं नून लीग जी हुकूमत आई त मुख़्तलिफ़ वज़ीरनि खां 18वीं तरमीम जे ख़िलाफ़ु बयान ॾियारिया विया ऐं कोशिशूं कयूं वियूं त उनखे ख़तमु कयो वञे ऐं जेके सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट आहे उनजे सरबराहनि उन्हनि जे ख़िलाफ़ु बयान ॾिना पर हू उनखे ख़तमु न कराए सघिया। उनखां पोइ जेको उन्हनि जो लाडलो हो न्याज़ी उनखे जॾहिं आंदो वियो त उनखे इहो टास्क ॾिनो वियो तव्हांखे 18वीं तरमीम जो ख़ात्मो आणणो आहे। पहिरियों बि उन्हनि जे इमरान ख़ान जे बि वज़ीरनि 18वीं तरमीम जे हवाले सां बयान ॾिना पोइ जॾहिं माहौल न ठहियो त असांखे नज़र आयो त इमरान ख़ान पाण मैदान में आयो ऐं जनरल बाजवा 18वीं तरमीम जे हवाले सां सहाफ़ियुनि सां मुलाक़ात करे इहो वाज़े चयो त उन सां वफ़ाक़ जेको आहे कमज़ोर थियो आहे यानी पहिरें ॾींहं खां वठी इहा जेका 18वीं तरमीम आहे मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि उन्हनि जी अख में हिकिड़ो कंडे जे मिसल रही आहे। सो हाणे उहो कंडो कढण जे हवाले सां जेको ॿुधाए पियो टास्क आहे उहो नून लीग खे ॾिनो वियो आहे। इहा ख़बर जॾहिं शाया थी त समूरे मुल्क में उन ते तमामु घणो बहस थियो उनखां पोइ हिकिड़ी रस्मी जेका तरदीद खणी चइजे उहा इरफान सिद्दीकी कई आहे त अहिड़ी का जेका तजवीज़ आहे गौर हेठि न आहे। बहरहाल नून लीग जी जेका आला क़यादत आहे ख़ासि तौर ते शहबाज शरीफ़ साहब थी विया या मियां नवाज़ शरीफ़ साहब उन्हनि जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जी का बि तरदीद साम्हूं नाहे आई ऐं ॿुधायो वियो पियो वञे त आइनी तरमीम जो उनखे नालो ॾिनो वेंदो ऐं कोशिशि कई वेंदी त 18वीं तरमीम जो ख़ात्मो आणिजे। जेकॾहिं उहो मुमकिन न थी सघियो त ख़ासि तौर ते जेका उनखे तकलीफ़ आहे सूबनि खे जेको माली वसीला वधाए करे ॾिना पिया वञनि उनजो कंहिं बि रीति जेको आहे सो ख़ात्मो आणिजे। सो पाण अॼु उन ते डिटेल में ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहो केतिरो पॉसिबल हूंदो ऐं जेकॾहिं नून लीग इहो करणु वञे पई त उनखां पोइ छा नून लीग जी सियासत रहंदी या न रहंदी ऐं माण्हू उनखे कहिड़नि लफ़्ज़नि सां यादि कंदा ऐं नून लीग जेकॾहिं इहो अमल करणु वञे पई त उहो नेठि कंहिंखे ख़ुशि करणु चाहे थी। ऐं जीअं मां खे ॿुधायोसीं त जॾहिं 2010 में इहा तरमीम मंज़ूर थी हुई 18वीं तरमीम त उन वक़्तु पीपल्स पार्टी सां गॾोगॾु नून लीग बि शामिलु हुई काफ लीग बि शामिलु हुई MQM बि शामिलु हुई BNP बि हुई ANP बि हुई तक़रीबन 14 पार्टियुनि जी जेका आहे रज़ामंदी सां इतफ़ाक़ राय सां इहो सभु कुझु मुमकिन थियो हो। ऐं छा हाणे नून लीग इहो सभु कुझु करण में कामयाबु थी वेंदी ऐं एतिरनि पार्टियुनि खे हू राज़ी करे वठंदी ऐं जेकॾहिं उहे राज़ी थी बि वियूं त घटि में घटि एतिरी असांखे उमेदु ज़रूरु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते मज़ाहिमत कंदी ऐं सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे ज़रूरु उन मामले ते मज़ाहिमत कंदा। उन ते पाण अञा वधीक तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते जेको आहे वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो असीं ब्रेक वठंदासीं उनखां पोइ जॾहिं पाण वापसि ईंदासीं त उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त नवाज़ लीग आख़िर ई छा करणु वञे पई। जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं नून लीग जे हवाले सां जेका इहा ख़बर शाया थी आहे तोड़े जो उनजी हिकिड़ी रस्मी क़िस्म जी तरदीद त आई आहे त 18वीं तरमीम जे ख़ात्मे जे हवाले सां का तजवीज़ गौर हेठि न आहे। बहरहाल मुख़्तलिफ़ आइनी तरमीमुनि जो ज़िक्र थिए थो ऐं उन ते बहस जेको आहे अञा बि हलंदड़ आहे। जीअं पहिरें पाण उन ते ॻाल्हि ॿोल कईसीं उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी तिरजा निगार आहिनि एजाज़ महर साहब उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि।
पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। एजाज़ मेहर साहब, तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। एजाज़ मेहर साहब, इन ॻाल्हि में त को बि शक न आहे त जॾहिं खां ई आइनी जेका तरमीम आहे, 18वीं तरमीम मंज़ूर थी हुई अप्रैल 2010 में, तॾहिं खां वठी घणनि खे उहा हज़म कोन पई थिए, ख़ासि तौर ते जेके मुल्क जा ताक़तवर हल्का आहिनि, जेके सूबनि खे हमेशह दॿाए रखण जे ई हक़ में आहिनि, मज़बूत मर्कज़ जो नारो जेके ॾेई जेको कुझु कंदा रहिया आहिनि, उन्हनि जे साम्हूं आहे। हिकु भेरो ॿीहर इहो वरी बहस शुरू थियो आहे त नून लीग खे इहो टास्क ॾिनो वियो आहे जेको अॻु में PTI पूरो न करे सघी। हाणे नून लीग खे चयो वियो आहे त अव्हांखे 18वीं तरमीम खे बि रोल बैक करिणो आहे ऐं NFC अवार्ड ते जेको सूबनि जो हिसो 57.5% ताईं कयो वियो उनखे घटि करिणो आहे। सो अव्हांखे छा थो लॻे त नून लीग इहो सभु कुझु करण ते हिकिड़ो त राज़ी थी वई हूंदी अव्हांजे ख़्याल में, ख़बर छा थी आहे, ऐं करण में कामयाब थी वेंदी अव्हांजे ख़्याल में? इहो एतिरो मुमकिन आहे, आसान आहे? ॾिसो, मुंहिंजो ख़्याल आहे त अञा इलेक्शन खां पोइ पार्लियामेंट कहिड़ी शक्ल अख़्तियार थी करे, उन में नून लीग का सिंगल लार्जेस्ट पार्टी थिए थी या जेको आहे त उनखे 2/3 मेजॉरिटी ॾियनि था, छो त इनखे अंडू करण जे लाइ जेके बि चेंजिस रुकायर्ड आहिनि उहे करण जे लाइ तव्हांखे 2/3 मेजॉरिटी खपंदी। ऐं 2/3 मेजॉरिटी मां नथो सम्झां त ईंदड़ इलेक्शन में को नून लीग खे मिलंदी। सो फ़िलहाल त इहे बार्गेनिंग चिप्स आहिनि ऐं डेफिनेटली हिननि सां इहा कमिटमेंट वरिती वई हूंदी त तव्हां जेको आहे इन्हनि शयुनि खे अंडू कयो, छो त फेडरल गवर्नमेंट वटि हुननि जे बकौल त डिफेंस ऐं डेट सर्विसिंग खां पोइ कुझु बि नथो बचे ऐं गवर्नमेंट जा डे टू डे अफेयर हलाइण जे लाइ बि उन्हनि खे कर्ज़ु खणणो थो पए। त नो डाउट के जेका सिचुएशन आहे उहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी तक़ाज़ा इन ॻाल्हि जी ज़रूर थी करे त फेडरल गवर्नमेंट जा रिसोर्सिस वधणु घुरिजनि, पर जंहिं स्पिरिट में असल में त जेका 18th अमेंडमेंट हुई उनजो रूह इहो हुयो त सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी मिले, रियासतूं मज़बूत थियनि, जीअं इंडिया में या ॿियनि फेडरेटिंग यूनिट्स में उन्हनि खे अख़्तियार आहिनि। त असांखे त उहे अख़्तियार अञा बि न मिलिया आहिनि सूबनि खे। कुझु शयूं 18वीं तरमीम में आइन में लिखण जे बावजूद बि काफ़ी शयूं नथियूं आहिनि, जंहिंमें तव्हां ॾिठो त हायर एजुकेशन कमीशन वारो इशू अञा ताईं रिज़ॉल्व न थियो आहे, वर्कर वेलफेयर फंड जो इशू रिज़ॉल्व न थियो आहे, अरबे रुपया उन में फाथा पिया आहिनि, ऐं जेको आहे त ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी आहे उन्हनि जो इशूज़ अञा रिज़ॉल्व न थिया आहिनि, ऐं अञा बि जेको आहे त एजुकेशन मिनिस्ट्री तव्हां फेडरल में छो रखियो वेठा हो, ऐं खोड़ सारा अहिड़ा मामला आहिनि जेके 18वीं तरमीम ते उन जे रूह मुताबिक़ अञा अमल न थी सघियो आहे। ऐं उन में मां सम्झां थो त पीपल्स पार्टी बि अमल न कराए सघी, उनजी हुकूमत ई उन जे दौर में इहो थियो मामिलो, पर उन जे बावजूद बि जन क़ुवतनि जे तरफ़ तव्हां इशारो कयो, उन्हनि जे चवण ते हुननि कुझु मिनिस्ट्रीज़ रिटेन कयूं फेडरल गवर्नमेंट में गैर ज़रूरी तौर ते, त उन खां पोइ नून लीग बि उहे शयूं में का अॻिते न आंदी। त हिन महिल जेको इहो मामिलो हले थो NFC जो फार्मूला रिवर्स करण जे हवाले सां ऐं प्लस 18वीं तरमीम में सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे हवाले सां, त हाणे ॾिसणो इहो आहे त उन में कहिड़ियूं शयूं ही उनखे कनि था। जेकॾहिं सूबनि जी रज़ामंदी सां NFC अवार्ड खे रिव्यू कनि था त उहो त हिकिड़ो लॻे बि थो त लॉजिकल आहे ऐं करिणो बि पवंदो अल्टीमेटली, पर जेकॾहिं ही उन खां वधीक हथ चुरां कनि था त उहो पोइ हिकिड़ो तमामु वॾो सवालिया निशान हूंदो, ऐं उन ते मुंहिंजो ख़्यालु आहे त सूबा रिएक्ट कंदा ऐं उन सां जेको मरकज़ियत क़ाइमु करण वारो सोच हिन महिल ताईं जेका रही आहे पाकिस्तान में, उनखे तक़वियत मिलंदी ऐं उन सां रियासत खे नुक़सान बि पहुची सघे थो। सही। अच्छा सर, जीअं मां चयो पियो त सूबनि जे राज़पे सां NFC में जेको आहे रदोबल थी सघे थो उनजे कानून, बहरहाल इन 18वीं तरमीम में इहो बि लिखियलु आहे त जेको अॻु वारो NFC अवार्ड हूंदो उन ते जेको सूबनि जो हिसो आहे नेक्स्ट में उनजी वाध थींदी, वाध न थिए त उनखे घटाए नथो सघिजे, उहो उनखे बरक़रार रखियो वेंदो, हिकिड़ो त उन में लिखियलु आहे त छा उनखे ख़तमु कयो वेंदो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका शुरू खां वठी 18वीं तरमीम जो क्रेडिट खणंदी रही आहे, उहा बि अव्हांखे लॻे थो त इन ते पोइ राज़ी थी वेंदी जेकॾहिं नेगोसिएशन थिए, ॻाल्हि ॿोल जो अमल शुरू थिए त? ॾिसो, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका शयूं आहिनि, जेके ॻाल्हि इहा त हिन मुल्क में कहिड़ी उहा इनक़िलाबी जमात आहे, सभई कमिटमेंट करे ईंदा आहिनि इक़्तिदार में, ऐं पीपल्स पार्टी भला उन गवर्नमेंट जो पार्ट कोन हुई छा जेका पोइ PDM जी गवर्नमेंट ठही, त उन में आख़िरी ॾींहंनि जे हफ़्ते जी तव्हां लेजिस्लेशन जी लिस्ट त खणो,
कहिड़े क़िस्म जी कानून साज़ी कई अथऊं। सही। माना एतिरो जेके इमरान ख़ान न करे सघियो त अख़्तियार हिननि खे न ॾेई सघियो, तव्हां मिसिंग पीपल खे खणी वञो बिना वारंट जे, बिना हुनजे घर में घिड़ी तव्हां दाख़िल थियो, उनजे लाइ का अदालत तव्हां नथी पुछी सघे। ऐं अहिड़े क़िस्म जी जेको आहे त इंसानी बुनियादी इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी वारी कानून साज़ी पीपल्स पार्टी, नून लीग ऐं सभिनी PDM वारनि गॾिजी कई आहे। त अहिड़ी कंसेप्ट ॾियणु जॾहिं ॾेई सघनि था त हे त इक़्तिदार जे लाइ कुझु बि करे सघनि था। त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी ईंदड़ इक़्तिदार जो सेटअप रही त डेफिनेटली उहे बि हिननि खे हिकिड़ी हद ताईं अकोमोडेटिव हूंदो उन्हनि जो किरदार बि, ऐं उहो जेको उन्हनि जो माज़ी रहियो, जीअं मूं तव्हां सां ज़िक्र बि कयो त जॾहिं अहिड़ी ख़तरनाक क़िस्म जी कानून साज़ीअ जो हिसो पीपल्स पार्टी बणिजी चुकी आहे, रही चुकी आहे, त उन मां कुझु बि तवक़ो करे सघिजे थी। सही, पर हिन जो त वॾे खां वॾो क्रेडिट हू पाण खणंदा आहिनि जीअं 73 जे आइन खां पोइ चवंदा आहिनि वॾो कारनामो 18वीं तरमीम आहे, उहो ज़ाहिर आहे असांजे बदौलत थी सघियो। अच्छा, ॻाल्हि उहा ई जेको अवां बि चयो सर शुरू में, त मज़बूत जेको मर्कज़ आहे ऐं उनजो जेको नारो हणी सूबनि जा हक़ जेके यको 76 सालनि खां फॿाया पिया वञनि, सो इहो मज़बूत मर्कज़ जेको आहे उहो वधीक मज़बूत थींदो त मुल्क मज़बूत थींदो, या सूबा जेकॾहिं मज़बूत थींदा त उन सां मुल्क मज़बूत थींदो? हालांकि जीअं मां पाण बि शुरू में चयो त दुनिया में ईअं आहे त सूबा मज़बूत थींदा आहिनि त मर्कज़ बि मज़बूत थींदो आहे। हिते असां वटि इहो मामिलो उलट छो आहे? ॻाल्हि इहा आहे त सभु हन इक़्तिदार जी हवस में मुब्तला, ऐं जेको असुल जेको रूह हुयो NFC वारो, त उनखे वरी सूबनि खां अॻिते तव्हांखे हेठि डिविज़नल सेटअप में ऐं डिस्ट्रिक्ट सेटअप में बि तव्हांखे जेको आहे कमीशन ठाहिणियूं हुयूं, ऐं उन्हनि खे तव्हां हर सूबे खे पंहिंजे पंहिंजे घुर्जार ऐं पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ तव्हांखे उहे पैसा ॾियणा। थिए ईअं थो त सूबनि खे त पैसो मिली थो वञे, सूबनि जी कैपेसिटी एतिरी कोन्हे त उहो पैसो खपाए सघनि, ऐं नतीजे में फंड लैप्स करे वेंदा आहिनि, ऐं पर उहे अॻिते हेठि ॾियनि सिर्फ़ु पंहिंजे ज़िलनि खे था, ऐं जेके उन्हनि मां जिते उन्हनि खे वोट नथो मिले या जिते उन्हनि जो को पॉलिटिकल स्टेक न आहे त उन्हनि ताईं शयूं पहुचनि कोन थियूं। त सॼी दुनिया में जमहूरियत जो जेको बुनियादी उसूल आहे त उन में तव्हां ट्रिकल डाउन कयो हेठि ताईं पंहिंजे अख़्तियारनि खे बि, वसीलनि खे बि, ऐं इहे कम जेको आहे सूबाई असेंबली जा न हुजणु घुरिजनि त तव्हां फलाणो रोड जेको आहे ठाहिणो आहे, फलाणी नाली ठाहिणी आहे, इहे कम बलदियाती हुकूमतुनि जो कमु आहे। जेके बलदियाती इलेक्टेड मेंबर आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त बाबा सखर जे कहिड़े मोहल्ले में घिटी नाली ख़राबु आहे, ऐं लाड़काणे जे कहिड़े मोहल्ले जी जेको आहे त उहो रोड ख़राबु आहे, किथे निकासी जो प्रॉब्लम थो थिए, बारिश जो पाणी किथे थो बीह रहे, त इहे कम जेको आहे तव्हां असेंबली में वेही नथा करे सघो जेसिताईं तव्हां इहो अख़्तियार हेठि न ॾींदव लोकल बॉडीज़ खे, तेसि ताईं हीउ गंद ईअं ई हलंदो रहंदो। ऐं इन जो रीज़न इहो आहे त जेके वफ़ाक़ में वेठा आहिनि उहे वधीक अक्सरियत अख़्तियार था चाहिनि, जेके सूबे में वेठा आहिनि उहे वरी ज़िलनि जा हक़ खसियूं वेठा आहिनि। त इन सॼे सिस्टम खे असांखे एड्रेस करणो पवंदो, ऐं जेकॾहिं असांखे आम माण्हू ताईं उन्हनि जो सही तरीक़े सां फल पहुचाइणो आहे त उनजो सिंपल बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां डिस्ट्रिक्ट में बि फाइनेंस कमीशन ठाहे ऐं उन्हनि जो तय कयो त जीअं हू पंहिंजी प्लैनिंग करे सघनि, त उन्हनि खे ख़बर हुजे त भई हिन बजट में असांखे एतिरा पैसा मिलंदा, उन हिसाब सां हू पंहिंजा प्रोजेक्ट जेको आहे शुरू कनि। त इहो अख़्तियार हिननि खे छॾिणो पवंदो सूबाई असेंबलियुनि खे। बिल्कुलु सही था चओ, ऐं ॻाल्हि उहा आहे त जिते जेकॾहिं खामियूं आहिनि या जिते अमल न थी सघियो आहे नुक़्तनि ते, उन्हनि ते अमल कजे, बजाए जो उन समूरी 18वीं तरमीम खे रोल बैक कजे, ख़तमु कजे, ऐं सूबाई असेंबलियुनि खे ज़रूरु उन ते गौर फ़िक्र करणु खपे त असां डिस्ट्रिक्ट लेवल ते हिन खे खणी वञूं NFC अवार्ड खे, या इहो हिन जो हल हूंदो त उनखे ख़तमु कजे जेके हींअर ॻाल्हियूं हलनि पियूं, या अव्हांखे लॻे थो घणो फोकस NFC वारे ई नुक़्ते ते हूंदो, बाक़ी ॿी खे छेड़छाड़ न कई वेंदी? मां सम्झां थो त उन में जेको शेयर आहे उहो रिड्यूस थींदो सूबनि जो, छो त हीउ जेको हिननि ठाहियो सिस्टम त उन में जेको आहे त फेडरल गवर्नमेंट जीअं मूं चयो सवेरे त डेट सर्विसिंग जे लाइ बि हाणे कर्ज़ु खणणो थो पए, उहे बि हिननि जे शेयर मां नथा निकिरनि। ऐं ॿियो असल जेका जंहिं शइ ते कमु थियणु घुरिजे त गैर ज़रूरी शयूं तव्हां ख़तमु कयो। हिकिड़ा अहिड़ा तव्हां इदारा ठाहियूं वेठा आहियो जेके ओवरलैप था कनि हिक ॿिए सां, हिकु जहिड़ो ई कमु अख़्तियार खयूं वेठा आहिनि, त उहे तव्हां ख़तमु कयो। माण्हुनि खे तव्हां नौकरियूं ॾियण जे लाइ स्पेशल सेक्रेटरी जूं पोस्टूं, एडिशनल सेक्रेटरी जूं 4-4 पोस्टूं, ऐं अहिड़े क़िस्म जी जेका ब्यूरोक्रेटिक तव्हां ठाहियो आहे सिस्टम, उन्हनि जी वॾे पैमाने ते हाणे हिकिड़ो जेको सेक्रेटरी आहे तव्हांखे घणी थो कास्ट करे। इस्लामाबाद में जेका
जेकॾहिं तव्हां हुनखे घर वठी ॾियो 10 मरले जो त उहो घटि में घटि बि जेको आहे त उहो 3 लख 4 लख रुपया किरायो आहे हुनजो। सही। त हुन सां गाड़ी था ॾियो, हुनखे पेट्रोल था ॾियो, ड्राइवर था ॾियो, माली था ॾियो, सभु त इहे सभु शयूं ख़तमु कयो ऐं हुनखे तव्हां मोनिटाइज़ कयो, वञी पंहिंजी गाॾी वठि बाबा, पेट्रोल बि पाण इस्तेमालु कर, तुंहिंजी पघार वधायूं था। त इहा रिस्पॉन्सिबिलिटी स्टेट खणे ई न, सवाइ जेके स्टेट जा ज़रूरी मशीनरी आहे उन खां हटी करे इहे तव्हां जेको आहे मैसिव रिफॉर्म न कंदो जेसिताईं उहो असांखे एटीट्यूड नज़र ई कोन थो अचे। हिते त ॾाढे जी लठ खे ॿमथा वारो सभु लॻो पियो आहे त जंहिंखे हथ में बंदूक आहे या अख़्तियार आहे त उहो पंहिंजो ख़र्च घटाइण लाइ तयारु कोन्हे। ऐं खोड़ सारा दफ़ा इहो बि चयो आहे त भई इंडिया जी फ़ौज पाकिस्तान खां ॿीण ते आहे ऐं उन्हनि जूं 54 कैंटोनमेंट आहिनि, असांजूं 56 आहिनि। जॾहिं सॼी दुनिया में कैंटोनमेंट जो लॉ इहो आहे, हुननि हुते पंहिंजूं कैंटोनमेंट टाउन कमिटीज़ खे ॾिनियूं न, त तव्हां बि पाकिस्तान में ॾियो, तव्हांजो कहिड़ो कमु आहे तव्हां वेही इहे शयूं हलायो था। त सॼी दुनिया में उसूल आहे त भई इहो आर्ज़ी पड़ाव हूंदो आहे, जॾहिं तव्हां हिकिड़े पर्पज़ जे लाइ उहो पर्पज़ तव्हांजो पूरो थी वियो, ॻाल्हि ख़तमु। 200 साल पहिरीं अंग्रेज़नि पॉलिसी ठाही त हुननि चयो त असां जेको आहे USSR खे रोकींदासीं, हिन खे गरम पाणी ते अचणु न आहे ॾियणो। लंडी कोटल खां वठी लाहौर ताईं हुननि हाईवे ते GT रोड ते 40-40 किलोमीटरनि ते जेको आहे छावनियूं ठाहियूं। त उहो जॾहिं अंग्रेज़ हलियो वियो, USSR टुटी वियो, उहो पॉलिसी ख़तमु थी वई, अञा तव्हांजी उहे कैंटोनमेंट हलनि थियूं जेके गैर ज़रूरी ख़र्च आहिनि तव्हांजा। हा, जेके तव्हांजा कॉम्बैट एक्सपेंसिस आहिनि, रियासत जो दिफ़ा अवलीन तरजीह हुजणु घुरिजे ऐं उन ते जेके नेसेसरी तव्हांजूं ज़रूरतूं आहिनि, ख़र्च आहिनि, उन्हनि ते को कॉम्प्रोमाइज़ न थियणु खपे। बाक़ी जेके ही तव्हांजूं एडिशनल शयूं आहिनि, इन्हनि में मैसिव पैमाने ते तव्हांखे रिफॉर्म करणा पवंदा। जेसिताईं तव्हां उहो रिफॉर्म न कंदव तेसिताईं इहो ईअं डंग टपाव वारो कमु न हलंदो। बिल्कुलु। ऐं हिते असां वटि रिफॉर्म्स त थियनि कोन पिया, टैक्स कलेक्शन हुजे, वसीला वधाए आमदनी जा ज़रिया वधाइणा हुजनि, उहो कोन थींदो आहे। बहरहाल इहो थींदो आहे त हीअ सूबनि में वियो हलियो, हिनखे वापसि वफ़ाक़ खे ॾिजे ऐं उन सां कमु हलाइजे, उन सां बि त शल हली सघे। सो बहरहाल ॾिसूं था। अच्छा सर, हाणे जेकॾहिं हीअ जेका समूरी सूरत हले पई, इलेक्शन 2024 जे हवाले सां मश्क हले पई हिकिड़ी पूरी, बिलावल साहब वर्कर कन्वेंशन खे ख़िताब पियो करे, ॿियूं पार्टियूं घणे भाङे सके ख़ामोशी नज़र अचनि पियूं, PTI खे त करणु कुझु कोन थो ॾिनो वञे। 3 महीना इलेक्शन में बचा आहिनि। पहिरीं अवां कॾहिं ईअं इलेक्शन ॾिठी त 3 महीना बचा हुजनि, का हुल हंगामो न हुजे, के कानर गजाणियूं न थियनि, जलसा जुलूस न थियनि, हिकिड़ी अजीब हिकिड़ी ख़ामोशी आहे। उनजो सबबु छा आहे? छा नून लीग खे या पक आहे त बसि हू कामयाबु थी अचे पई, इलेक्टेबल्स हुननि सां गॾु आहिनि, हुन करे जलसनि जुलूसनि जी ज़रूरत कोन्हे, या इहो जेको तकबंदियुनि वारो मामिलो आहे इहो हल थिए त उनखां पोइ उनमें कुझु तेज़ी ईंदी? हाँ, मां सम्झां थो जॾहिं इलेक्शन में त एक्टिविटी त सभु कनि पिया। JUI जी एक्टिविटी 2 ॾींहंनि जो कन्वेंशन उन्हनि जो पेशावर में मुख़्तलिफ़ शहरनि में मौलाना साहब जलसा करे चुको आहे। नवाज़ शरीफ़ साहब वारा जेको आहे त उहे अलबत्ता थोरो ख़ामोश आहिनि पंहिंजे हवाले सां, पर उन्हनि पॉलिटिकल एक्टिविटीज़ त तव्हां ॾिठो, उहो कोयटा बि वियो, हाणे मुंहिंजे ख़्याल आहे हुनजो शेड्यूल बि ठहियो आहे जलसनि जो, त उहो बि जलसा शुरू कंदो KP में बि, पंजाब में बि। त ॿियूं सभु पार्टियूं, जहांगीर तरीन तव्हां ॾिठो त उन्हनि 2-3 जलसा कया ऐं प्लस जेको आहे त आस्ते आस्ते उहो इलेक्शन जो माहौल जुड़े पियो ऐं जीअं जीअं शयूं क्लियर थींदियूं वेंदियूं त इन्हनि एक्टिविटीज़ में जेको आहे थोरी तेज़ी बि नज़र ईंदी। ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब सां अॼु जेका मुलाक़ात कई आहे नवाज़ शरीफ़ साहब, इनखे कीअं था ॾिसो? ऐं कुझु ॾींहं पहिरियां हामिद मीर साहब हिकिड़ी ख़बर ॾिनी, उन ते बि ज़रूरु अव्हांजी राय चाहींदा। उन्हनि चयो त सिंध में बि नवाज़ लीग जेका आहे हिकिड़ो वॾो महाज़ पीपल्स पार्टी लाइ ठाहिण वञे पई, पर उन में रंडक आहे मौलाना फज़लुर रहमान, छाकाणि त उनखे इहो अंदाज़ो आहे त जेकॾहिं सिंध में असीं PP जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थियासीं त बलोचिस्तान ऐं KP में वरी असांजे ख़िलाफ़ु कंहिं ॿियनि खे इस्तेमालु करे असांजूं सीटूं खयूं वेंदियूं। अॼु हुननि चयो आहे त JUI नून लीग सां गॾु आहे। छा असीं पोइ इन ॻाल्हि जो इम्कान केतिरो आहे त सिंध में या ॿियनि हंधनि ते पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण लाइ मौलाना बि जेको आहे पंहिंजा कुल्हा फराम कंदो नून लीग खे? ॾिसो, जेकॾहिं इहा ई शइ कई त पोइ इहो त असांखे वरी पोइ ते धिके हलंदो खणी असांखे 90s वारी सियासत ॾे त बाबा सियासत में जंग में हर शइ जाइज़ आहे। ऐं डेफिनेटली जेकॾहिं ही पीपल्स पार्टी जे लाइ खॾूं खोटींदा त उहे बि चुप करे न वेहंदा। ऐं जीअं तव्हां पाण ई ॿुधायो था त हुननि खे इन ॻाल्हि जो इदराक बि आहे, अंदाज़ो बि आहे त जेकॾहिं असां हिननि खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ कोशिशि कई त डेफिनेटली हुननि जे सियासी मफ़ादनि खे बि नुक़सानु थींदो ऐं ज़ाहिर आहे त पोइ उहो अहिड़ी एक्सरसाइज़ कंहिंजे कहिड़े कम जी रहंदी। ॿी ॻाल्हि त जेके नून लीग, मुंहिंजो ख़्याल आहे त शायदि एॾो वॾे पैमाने ते को पीपल्स पार्टीअ खे
टफ टाइम ॾियण जे लाइ अञा ताईं त कोई स्ट्रेटजी या उन्हनि जी का प्रायोरिटी सिंध उन्हनि जी प्रायोरिटी कॾहिं रही कोन्हे। सही। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं एटमी धमाका थिया उन वक़्तु सिंध में नून लीग खे पहिरियों दफ़ो सिंधी माण्हुनि ट्रस्ट करे वोट ॾिनो सही। ऐं लियाकत जतोई जॾहिं चीफ मिनिस्टर थियो त उन खां पोइ हिन ठगा करे कालाबाग डैम जो ऐलान कयो नवाज़ शरीफ़ साहब। त उन खां पोइ सिंधी माण्हू त हाणे उन ते किथां ट्रस्ट कंदो ऐं ज़ाहिर त अहिड़े क़िस्म जा जेके हू पंहिंजे पंजाब जे मफ़ादनि खे तरजीह था ॾियनि। सिंध हमेशह मुंहिंजे ख़्याल में मुस्लिम लीग नून जे लेसर प्रायोरिटी रही आहे। प्रायोरिटी शहरनि जी हद ताईं ऐं बाराड़ियुनि में ज़ाहिर आहे हुननि जो कोई एतिरो सेटअप बि कोन्हे त बाराड़ियुनि में किथे किथे ईअं पॉकेट्स में जेको आहे त उहो JUI जो वोट आहे जेको उहो बि हिकिड़े प्रेशर ग्रुप जे तौर ते यूज़ थी सघे थो, बार्गेनिंग चिप जे तौर ते यूज़ थी सघे थो। त उहो ज़ाहिर आहे त JUI छो नून लीग जे लाइ कुतो खाईंदी। त मुंहिंजो ख़्याल आहे त अॻिते हली ज़ियारत सियासत में त हाणे कुझु बि थी सघे थो बाक़ी फ़िलहाल का हेॾी उन्हनि जी जेके पैमाने ते जंहिंखे हिकिड़ो थ्रेट असांखे फील थिए त उन जे लाइ हिकिड़ो प्रायोरिटी या एजेंडा या स्ट्रेटजी फ़िलहाल मूंखे घटि में घटि नज़र नथी अचे। सही। ऐं सिंध में बशीर मेमण साहब जे थ्रू चवंदा त हिकिड़ो वॾो टफ टाइम बि ॾींदा पीपल्स पार्टी खे या कुझु गेन बि करे सघंदा या छा उन ते बि हिकिड़ो बहस हले पियो। कुझु ॾींहंनि खां इहे बि ख़बरूं हलनि पियूं एजाज़ साहब मूंखे वधीक ख़बर हूंदी त बशीर मेमण साहब खे उन्हनि सदर त कयो आहे सूबे जो। उनखां पोइ जेको पुराणो सदर हो शाह मोहम्मद शाह साहब हुजे या ॿिया जेके माण्हू आहिनि उहे काफ़ी नाराज़ आहिनि इन मुक़ररी सां या जेको बि उन्हनि कयो आहे बशीर मेमण साहब खे हिते मुक़ररु कए उन सां सिंध में जेका रही कोई उन्हनि जी पार्टी आहे उन जे अंदरि बि इख़्तिलाफ़ उन जूं ख़बरूं हलनि पियूं। बिल्कुलु उहो मुंहिंजो ख़्याल आहे त इहा टाइमिंग अहिड़ी हुई जंहिं ते हुननि जेको आहे त अहिड़े क़िस्म जो डिसीशन वरितो आहे। डेफिनेटली की उन सां पार्टी खे को हथी न मिलंदी नई जेको आहे त कोड़ो मामिलो थींदो। ऐं सिंध मां जेके माण्हू विया लाहौर वारे जलसे में त उहो बि को एॾो अट्रैक्टिव क्राउड कोन हुयो ऐं खानापुरी ज़रूरी ऐं खणी 2-3 ट्रेनूं उहे भरे विया पर मक़सदु चवण जो त उहा उन लेवल ते जेको आहे नून लीग जेके क़यादत में तब्दीली आंदी त उन सां मुंहिंजो ख़्याल आहे त उन्हनि खे सिंध में नुक़सानु ई थींदो ऐं उनजो फ़ाइदो फ़िलहाल त थींदे नज़र न पियो अचे। सही। अच्छा सर आख़िर में PTI जे हवाले सां ज़रूरु तव्हांखां चाहींदासीं त इहो बि बहस अञा हलंदड़ आहे त बैलेट बॉक्स हूंदा उन पेपर उन्हनि ते बेट जो निशान हूंदो न हूंदो या चयो त अहिड़ो माहौल पैदा कजे जो ख़ान साहब पाण ई जेको आहे सो बाइकाट जो ऐलान करे छॾे। तव्हांखे लॻे थो त बाइकाट कंदा या जहिड़ो हाल हूंदो ज़रूरु इलेक्शन में हिसो वठंदा ऐं जेकर हुन जा उम्मीदवार आया त चयो थो वञे त को सरप्राइज़ बि मिली सघे थो। ॾिसो इमरान ख़ान साहब जेको आहे न उहो अजीब क़िस्म जो माण्हू आहे। हुन जेके बि फ़ैसिला कया त उहे कंहिं तव्हां पॉलिटिकल माण्हू खां एक्सपेक्ट करे सघो था त क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ा ॾेई भई इस्तीफ़ा जो ॾेई त तूं प्लेटफॉर्म कीअं थो छॾे। ॿिनि सूबनि में 60% जंहिंजी पॉपुलेशन आहे उते हुकूमत आहे तव्हांजी तव्हां उहा हथ सां हुकूमतूं था टोड़ियो असेंबलियूं था टोड़ियो ऐं पंहिंजे लाइ पाण प्रॉब्लम क्रिएट था कयो। त इहा इमरान ख़ान खे एतिरो इदराक जेकॾहिं न आहे ऐं उहो ज़िद ऐं हठ ते रही सघे थो त उहो सुभाणे बाइकाट बि करे सघे थो। पर इहो मां सम्झां थो त गैर सियासी फ़ैसिलो हूंदो। पर इमरान ख़ान माज़ी में खोड़ सारा गैर सियासी फ़ैसिला कया आहिनि पर हाणे जंहिं तरीक़े सां परवेज़ इलाही ऐं इहे दोस्त हुन सां गॾु आहिनि त उहे हिकिड़ा सियासी गाग आहिनि ऐं हू हुनखे अहिड़ो मशवरो न ॾींदा बाइकाट जो। पर फ़ैसिलो त अल्टीमेटली इमरान ख़ान खे करिणो आहे। इमरान ख़ान जेके माज़ी में इलाही सारा गैर सियासी फ़ैसिला कया आहिनि ऐं पंहिंजी ज़िद ऐं अना खे तारण जे लाइ या उनखे मुतमइन करण जे लाइ सो उनजे फ़ैसिले जो कुझु चई नथो सघे। ठीकु आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु तव्हां चओ त बैलेट पेपर ते बेट जो निशान ज़रूरु हूंदो। उहा बेवकूफ़ी हूंदी हिन कंहिंजी बि जेको बि हुन ते उहो बेट जो निशान खे रोके थो या उहो निशान अलॉट PTI खे नथो थिए त उन सां हू अञा वधीक एक्सपोज़ थींदा ऐं उन सां इमरान जे लाइ हमदर्दी अञा वधंदी। ॿी ॻाल्हि त जेको PTI जो हाणे वञी सेटअप जेको पार्टी जो या स्ट्रक्चर जेको तंज़ीमी ढांचो त रहियो कोन्हे को वधि में वधि जेके पाकिस्तान जा वॾा शहर आहिनि उन्हनि में हू बाक़ाइदा टफ टाइम ॾींदा
ऐं बाक़ी रही ॻाल्हि त जेको ॿाराड़ी जा सेटअप आहिनि चाहे उहे किथे जा बि हुजनि त उते तमामु वॾी भॼन राह थी आहे। केपी में तव्हां ॾिठो त जेको आहे त उहे इलाही माण्हू चीफ मिनिस्टर बि छॾे जेको आहे त उहो खटक साहिब सां गॾिजी वियो आहे त उते जेको आहे उन्हनि खे चांस मिलंदो। ऐं जेके पीटीआई जूं ऑफशूट्स आहिनि मिसाल जीअं इस्तेकाम पार्टी आहे त जेको पंजाब जो मुख़्त नंढनि शहरनि जो या ॿाराड़ी जो एरियो आहे उन्हनि में उहो फ़ाइदो हुननि खे मिलंदो। त पीटीआई इमरान ख़ान वारी पीटीआई या भेट जे टिकट ते इलेक्शन विढ़ण वारा माण्हू जेको आहे त उहे उम्मीदवार किथां आहिनि। जेकॾहिं केरु अचनि बि था त उहे छा उन्हनि वटि जेको पाकिस्तानी इलेक्शन जा लवाज़मात आहिनि उनजो नेटवर्क आहे। 200-300 माण्हू तव्हांखे पोलिंग स्टाफ जे लाइ खपनि, 200 माण्हू तव्हांखे बैक सपोर्ट जे लाइ खपनि। त कहिड़ो नौजवान या जेको आहे त उहो इहे सभु शयूं ऐं प्लस जेको आहे ख़र्च करोड़नि रुपयनि जा उहो खणी ख़र्च मैनेज बि करे वञनि। पर इहे सभु शयूं जेके ॿियूं लवाज़मात आहिनि उहे पूरियूं करणु जेको बि ईंदो मैदान ते त उहो जहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ रियासत जा इदारा कावड़ में आहिनि त उहे छा उन्हनि जो ख़ौफ़ न हूंदो माण्हुनि खे। जॾहिं नंढे पैमाने ते माण्हू तंज़ीम ई छॾे विया, सियासत तां हथु खणी विया ऐं वञी मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा मुफ़लर था पाईंदा वतन त अहिड़े माहौल में पीटीआई मूंखे अहिड़ो को वॾो थ्रेट नथी लॻे। हा अलबत्ता पंजाब में लाहौर में या जेको फैसलाबाद में गुजरांवाला में कुझु जायुनि ते नून लीग खे ई टफ टाइम ॾींदा डेफिनेटली। सही, ठीकु आहे एजाज़ मेहर साहब, तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। सो नज़ीर पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं नून लीग खे मिलियल जेको नओं टास्क आहे उन जे हवाले सां। सो एजाज़ मेहर साहब खे बि लॻे थो त ख़ासि तौर ते NFC अवार्ड वारो जेको नुक़्तो आहे उन ते हिकिड़ी कोशिशि कई वेंदी त उन में तरमीम कजे, सूबनि जो जेको हिसो आहे उनखे घटि कजे ऐं उन ते मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे बि जेको आहे उहे राज़ी थी सघनि थियूं। बाक़ी समूरी जेका हाणे तरमीम आहे उनखे रोल बैक करणु उहो कंहिंजे बि हथ वस न हूंदो ऐं उन जे लाइ घटि में घटि 2/3 जी जेका अक्सरियत आहे उहा घुर्बल हूंदी। ऐं समूरियूं पार्टियूं ज़ाहिर थी तव्हांखे ॿुधायोसीं 14 पार्टियूं उहे कीअं राज़ी थींदियूं। उन में त पोइ घणियूं शयूं आहिनि, 4 भेरो वज़ीर आज़म थियणु हुजे, ख़ैबर पख्तूनख्वा जो नालो हुजे ऐं मुख़्तलिफ़ जेके वज़ारतूं आहिनि उहे सूबनि ॾांहुं मुंतक़िल थियूं, घणियूं शयूं हुयूं। ज़ाहिर उन्हनि सभिनी खे 58 बि आहे। सो उहे त ख़तमु करणु ॾाढो नामुमकिन हिकिड़ो नज़र अचे थो। बाक़ी जेके माली मामला आहिनि उन ते बि जीअं उन्हनि ॿुधायो त बिल्कुलु थियणु तीअं खपे त मुख़्तलिफ़ जेके रिफॉर्म्स आहिनि उहे करणु खपनि। असांखे जेके वसीला आहिनि, आमदनी जा ज़रिया आहिनि उहे वधाइणु खपनि। जेके गैर ज़रूरी ख़र्चा आहिनि उन्हनि खे घटि करणु खपे, बजाए उहो सभु कुझु करण जे जेकॾहिं असां सूबनि जो हिसो घटि कयोसीं त ज़ाहिर आहे उन सां बि का एॾी वॾी हिकिड़ी जेका तब्दीली आहे उहा न ईंदी। पोइ ज़ाहिर माण्हू सवाल बि कंदा त पहिरें जे अव्हां लिखियो हो त 57.5% हूंदो सूबनि जो हिसो NFC में ऐं ॿियो जेको बि अवॉर्ड ईंदो और उन में वाद थींदी, पर जेकॾहिं वाद न थी त उनखे बरक़रार रखियो वेंदो। सो उनखे घटि कीअं कयो वियो, ज़ाहिर आहे माण्हू पुछाणो त ज़रूरु कंदा जेका बि पार्टी उन ते राज़ी थिए थी। बाक़ी जेका सूरत हाल आहे इलेक्शन जे हवाले सां उन ते बि डे बाय डे अव्हांखे अपडेट करण वारो जेको सिलसिलो आहे उहो जारी रखंदा पिया अचूं। अॼु जेको असांजो हीउ प्रोग्राम आहे अॼु जो उहो हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।